नाज़रीन, मलीर में STR पॉलिसी तहत उस्तादनि जी बदिलियुनि सबबि गडाब जा 25 स्कूल बंदि थी विया आहिनि। वधीक तफ़सील मालूम कयूं था मेहरान टीवी जो रिपोर्टर रबनवाज़ मस्तोई खां। जी रबनवाज़, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, तालीम खाते जी लापरवाही उस्तादनि जी बदिलियुनि जी खोट सबब गडाब जे 25 स्कूलनि खे ताला लॻी विया। जॾहिं त स्कूल बंदि ॿारनि जो मुस्तक़बिल दाव ते लॻी वियो। वालिदीन ऐं तालीम खाते जे चूंडियल नुमाइंदनि आफ़ीस जा चकर हणण ते मजबूर कयो आहे। जॾहिं त ताज़ो थियल उस्तादनि जी बदिलियुनि ऐं उस्तादनि जी खोट सबब रोहू कोसो, मींहं बिकक ॻोठ, जियो बंदे जो ॻोठ, हाजी शेर मोहम्मद बंदे जो ॻोठ, धणी बख़्श बंदे जो ॻोठ, गुलाम कादिर बंदे जो ॻोठ, यार मोहम्मद बंदे जो ॻोठ जा जेको आहे 25 खां मथे जेके प्राइमरी स्कूल आहिनि उहे बंदि पियल आहिनि। जिन ते बंदि थियल स्कूलनि में रज़ा मोहम्मद बिकक ॻोठ, अली मोहम्मद बिकक ॻोठ, हसन बिकक ॻोठ समेत जेके 25 स्कूल आहिनि उहे बंदि आहिनि। जॾहिं त जेके इलाइक़े वासी आहिनि उन्हनि जेको आहे सो एहतिजाज कंदे चयो आहे त पहिरियों ई जेके गडाब जे पुठिते पयल जेके इलाइक़ा आहिनि उन में तालीम जो फुक़दान आहे। वरी सिंध गवर्नमेंट जे जेके हिन स्कूल उस्तादनि जी बदिलियुनि जे सबबु जेको स्कूल आहिनि के बंदि पियल आहिनि ऐं जेके सभई शागिर्द आहिनि उन्हनि जो मुस्तक़बिल दाव ते लॻल आहे। जॾहिं त स्कूल बंदि हूंदे सूबाई वज़ीर पारां कमेटी ठाही वई जल्द स्कूल खोलिया वेंदा, पर हिन वक़्त ताईं जेको आहे सो उहे स्कूल खुली न आहिनि सघिया। तव्हां ॿुधाईंदा रहो त जेके वालिदीन आहिनि उन्हनि जेको आहे एहतिजाजी मुज़ाहिरो करे इहो चयो आहे त जेके स्कूल आहिनि गडाब जा 25 खां मथे जेके सरकारी स्कूलनि खे ताला लॻी विया आहिनि उन्हनि जेको आहे फिलफोर खोलियो वञे। सूबाई वज़ीर खे चयो तालीम खाते पारां जेके गडाब जे जेके केतिरा ई ॻोठ आहिनि उन्हनि में जेके स्कूलनि जी इमारतूं आहिनि उहे पिणु जेको आहे ड्रही पट पियल उन इमारतुनि खे ठाहियो वञे, स्कूल खोलिया वञनि जीअं जेको आहे ॿारनि जो मुस्तक़बिल बची सघे। जी रबनवाज़, तव्हांजी महिरबानी।